तव्हां ॾिसे सिंध शान इस्लामिक टीवी ऐं या सिपला समय जो माशाअल्लाह अॼु असां तव्हांखे इहे साड़ियूं आहिनि जेको तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं माशाअल्लाह मिर्च टमाटो बि बीठा आहिनि ऐं तव्हां ॿियनि मोहबत वारनि खे ॾेखारींदासीं ऐं मूंसां गॾु आहे ख़ुदाबश हाफ़िज़ ख़ुदाबश सलाम सुभान अल्लाह। ये तव्हांखे ॾेखारियूं पिया मिर्च आहिनि ये मोहबती मिर्च ॾिसो ये मोहबती मिर्च आहिनि जेको थियनि पिया माशाअल्लाह ऐं कद्दू सुभान अल्लाह कद्दू बि थियनि पिया अल्लाह ताला भा ग़ुलाम जे कद्दूअनि में मिर्चनि में बरकत हुजे ऐं मूंसां गॾु आहे ग़ुलाम ऐं मोहम्मद यूसुफ यानी अलमारूफ अबू अल्लाह ताला टिनी भाइरनि खे शाद ऐं आबाद फरमाए। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला हर मुस्लमान खे ख़ुशि करे ऐं माशाअल्लाह माशाअल्लाह हीअ ॾिसो पिया तव्हां असांजी प्यारी मोहबत वारी संगत माशाअल्लाह असां ॾिठा आहियूं साईं ख़ुदाबश मूंसां गॾु आहे ऐं बाबू मूंसां गॾु आहे ग़ुलाम गॾु आहे असां हींअर साड़ी में बीठा आहियूं तमामु मोहबत वारियूं साड़ियूं आहिनि तव्हां हाज़िरीन खे खे ॾेखारियूं था मोहबत वारियूं साड़ियूं हीअ ॾिसो साड़ियूं सुभान अल्लाह साड़ियुनि सां गॾु वरी मोहबती माण्हू सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं बरसाती मौसम लॻी पई आहे मौसम जी सूरत हाल बि तव्हांखे ॾेखारियूं था सुभान अल्लाह। ये ॾिसो साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी अस्सलाम वालेकुम तव्हां ॾिसे सिंध शान इस्लामिक टीवी ऐं सिपला समय जो इंशाअल्लाह तव्हांखे मोहबती ईमान वारा मिर्च ॾेखारियूं था उमेदु आहे त तव्हांखे मिर्च बि पसंदि ईंदा ऐं असां सां गॾु जेके मोहबती महिमान मेज़बान आहिनि ख़िदमत वारा आहिनि इहे बि असां सां गॾु आहिनि ऐं मुंहिंजे पोयां जेको मोहम्मद यूसुफ यानी अलमारूफ अबू ऐं उन खां बाद ग़ुलामी उन खां बाद हाफ़िज़ क़ुरान ख़ुदाबश मीर बेर ऐं माशाअल्लाह न पासे हलो साईं सुभान अल्लाह तव्हां मोहबती मिर्च ॾेखारियूं सुभान अल्लाह वाह जल्दी अचनि मिर्च त असां मोहबती मिर्च ॾेखारियूं मोहबत वारनि खे सुभान अल्लाह वाह ॾिसो मिर्च घुरा था या केरु कजे भला मिर्च जे करे असां तव्हांखे ॾेखारण जे करे वरी करूं था वाह मिर्च ॾिसो सुभान अल्लाह मथां न वञो मिर्च अॻियां हलो सुभान अल्लाह अॻियां हलो सुभान अल्लाह ये मोहबती मिर्च ॾिसो सुभान अल्लाह ऐं साईं माशाअल्लाह मोहबती मिर्च ॾिसो मोहबती मिर्च ऐं माशाअल्लाह अॼु असां तमामु प्यारनि मोहबती इंसान सां गॾु आहियूं साईं तव्हां वेझो वञो असां कद्दू अनक़रीब ॾेखारण वारा आहियूं जेको कद्दू तव्हांखे हाणे साम्हूं असां कद्दू वटि पहुची विया आहियूं अदा कद्दू असां वेझो थियूं पिया तव्हांखे किथे आहियो सुभान महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु चकर कद्दू खाई रहिया हुआ त हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयूं त ए जाबिर ॾाढो कद्दू मज़े वारो आहे ऐं रावी रिवायत में लिखे थो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बि कद्दू मन हमेशह कद्दू खाइण जी कोशिशि कंदा हुआ ऐं कद्दू खाईंदा ऐं सुभान अल्लाह हे कद्दू ॾिसो सुभान अल्लाह अल्लाह ताला भा ग़ुलाम जे कद्दू में बरकत हुजे ऐं जेके असांजा दोस्त गॾु आहिनि अबू ऐं भा ख़ुदाबश उन जेको सारियाल कयो आहे उन सारियाल में बरकतूं ॾे ऐं सुभान अल्लाह हे साईं तव्हां कद्दू ॾिसो पिया मोहबती कद्दू सुभान अल्लाह मूंसां गॾु जेके ॿाहिरि दोस्त आहिनि उहे बि उन जा चेहरा तव्हांखे ॾेखारींदो हलां सुभान अल्लाह हीअ ग़ुलाम सां गॾु आहे इहो हाफ़िज़ क़ुरान ख़ुदाबश गॾु आहे उन पासे मुंहिंजो भाउ दोस्त प्यारो अबू गॾु आहे ऐं माशाअल्लाह हीअ प्यारा मोहबती इंसान बचड़ा नंढड़ा ख़ूबसूरत गॾु आहिनि ऐं अस्सलाम वालेकुम हाणे असां तव्हांखे ॾेखारियूं था प्यारा प्यारा मोहबती चमाटा पर यार चमाटा थिया कोन्हनि पर माशाअल्लाह दुआ करियो त चमाटा जल्दी थी वञनि उनजो दीदार तव्हांखे ज़रूरु कराईंदासीं चमाटो बि सब्ज़ी ॾाढी प्यारी सब्ज़ी आहे ऐं चमाटे जे वण जो असां तव्हांखे दीदार करियूं था ॾिसो ऐं सुभान अल्लाह लाइक बि करियो ऐं वीडियो खे शेयर बि करियो अहिड़ा मोहबती मेला तव्हांखे कॾहिं कॾहिं ॾिसण में ईंदा सुभान अल्लाह हे चमाटा आहिनि साईं ॾिसो पिया न हे चमाटनि जूं फुलियूं थी आयूं आहिनि ऐं चमाटो न थियो यार दुआ करियो जल्दी चमाटो थिए चमाटे जो रेट ॾाढो मोहबती वारो थी वञे इन ग़रीब माण्हू ईअं सम्झि त सुभान अल्लाह चमाटो करे त मालामाल थी वेंदो अल्लाह ताला ग़रीबनि जी फसल में बरकत था फरमाए ऐं माशाअल्लाह हे ॾिसो पिया साम्हूं चमाटा आहिनि सभई
ये ॾिसो पिया मौसम बरसात जी करीब अचण वारी आहे बरसात थोरो रुकिजे असां जीअं पंहिंजो घर बेरा थी वञूं हे चमाटा आहिनि साम्हूं सभई ॾिसो पिया हे भाउ गुलाम चमाटो जो नज़ारो करे भाउ आमद परे खां बीठो आहे सलाम पियो करे दुआ करे पियो आहे न अस्सलाम वालेकुम साईं आमद ख़ुशि आहियो हे ॾिसो पिया साईं आमद सुभान अल्लाह आहे न हे भाउ अबू अचे पियो चमाटनि जी ख़ुशीअ में हे भाउ ख़ुदा सुभान अल्लाह अस्सलाम वालेकुम हाणे असां तव्हांखे ॾेखारियूं था मोहबती प्यारो आमद उन सां गॾु गुफ़्तगू कंदासीं साईं तव्हां छा करे रहिया आहियो कहिड़े हाल में आहियो साईं आमद अस्सलाम वालेकुम साईं ख़ुशि आहियो साईं माशाल्लाह छा कहिड़ी माना ख़िदमत करे रहिया आहियो वणनि जी टमाटा गुड ॾियण अच्छा अच्छा माशाल्लाह सुभान अल्लाह माना गुड रही छा ॾी रहिया आहियो गुड ॾी रहिया आहियो माशाल्लाह गुड ॾी रहिया आहियो यानी टिक में छा आहे जेको साम्हूं रखियो आहे खो अच्छा माशाल्लाह बहितरीन ही तव्हांखे दीदार करायो पिया भाउ मिठे जो ॾाढो प्यारो नालो आहे आमद अल्लाह ताला आमद जे सदके असांजी बेसा मग़फ़िरत फरमाए ही चमाटे वणनि खे गुड ॾी रहियो आहे साईं गुड गोॾ न पर गुड ॾी रहियो आहे न साईं ईअं न माशाल्लाह अल्लाह ताला बरकतूं ॾे चमाटे रेट में बि बरकतूं हुजे त जीअं ग़रीब माण्हू जे फ़सुलु कयो आहे उन में बि बरकतूं थी वञनि मूं गुनाहगार खे ॾींदा इजाज़त ताते पेर जाते पेर ताते खेर अल्लाह ताला तव्हां ऐं मूंखे सभिनी खे ख़ुशि ऐं शाद आबाद रखे ऐं तव्हां सभिनी खे प्यारो मको ऐं मिठो मदीनो ॾेखारे ऐं जेके मूंसां दोस्त आहिनि ॿाहिरि गॾु आहिनि